पैसो अचे तो पैसा मंजूर थियनि पिया, कम को बि नथो थिए। तोड़ फोड़ भी करे विया आहिनि, हाणे असीं बेरोज़गार थी वेठा आहियूं। ॿार वेचारा की पिया आहिनि, कंहिंजा मथां फाटी पिया आहिनि। गोलारची शहर में रोड की अदावत लाइ 9 महीना अॻु दुकाननि आॾो भञ-त्राह कई वई, पर कमु अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। कचो रोड हुजण सबबि गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां धूड़ उॾामी रही आहे, जंहिंसां न रुॻो दुकानदारनि जो कारोबार मुतासिर थियो आहे, पर रहवासियुनि जी ज़िंदगी बि अज़ाब बणिजी वई आहे। शहरनि जो चवणु आहे त रोड टोड़ण वक़्तु ख़ुशी थी हुई त जल्द नओं रोड ठहंदो, पर हाणे सूरत-हाल अॻु खां बि ख़राब थी वई आहे। तोड़ फोड़ करे माण्हुनि में ख़ुशी थी त कीअं बि थींदो, रोड सुठो थी वेंदो असांजे लाइ। कुशादा रोडनि ते सफ़र सुठो थी वेंदो, पर हाणे रोडनि जो हाल बिगाड़े हुन रखियो आहे। अलाह जे कहिड़े सबब जे लाइ उहो नथा ठाहिनि। अक्सर जेके आहिनि मोटरसाइकिल वारा बि किरंदा आहिनि, तंग थी रखिया आहिनि, साइड ते किथे पत्थर रखियल आहे, किथे कुझु आहे। हिन रस्तो जेको हीउ टायर ॾिसो पिया, हिन मतिलबु माना माण्हुनि जा टायर बस्ट थी वेंदा आहिनि। हीउ पत्थरनि जे करे जो ठाहिण जे लाइ हिननि कयो हो, पर न ठाहियो आहे हिन वक़्तु ताईं। जॾहिं हुन या बजट न हुजे त माण्हू हुन सभिनी खे न छेड़े, जेको जीअं अॻे हिन खां सुठो हो। पत्थरनि ऐं खॾनि सबबि रोज़ानो हादसा पेश अची रहिया आहिनि। रहवासियुनि हुकूमत अमलदारनि ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त तरक़ियाती रिथाउनि लाइ फंड त जारी थियनि था, पर अमली तौर ते कमु नज़र नथो अचे। पैसो अचे तो पैसा मंजूर थियनि पिया, कम को बि नथो थिए। करोड़नि जा पैसा करोड़ जा पैसा केॾां था वञनि, ॻोल्हा करण वारो बि कोन्हे त मुंहिंजो रोड मंजूर थियो, वियो केॾां। सही हो, 4-5 महीना थी चुका आहिनि। रोड हिते ॿिठो बरसाति पइजी माण्हू तंग थियो वञनि, ॿार वेचारा की पिया आहिनि, कंहिंजा मथां फाटी पिया आहिनि। इहो महिरबानी करे हिन जो कमु कयो वञे। मक़ामी माण्हुनि मूजिबि अणपूरो रोड गुज़िरियल 4 खां 5 महीननि दौरान केतिरनि ई हादसनि जो सबबु बणियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं रोड नथो ठहे त घटि में घटि मिटी विहारण लाइ पाणी त हारियो वञे। कि अंदर फायर ब्रिगेड ईंदी आहे त धूड़ मिटी जाम आहे, पोइ हुते अचे थी भला हिते पाणी त आणनि, पर रोड नथा ठाहिनि। जॾहिं वञी मंज़ूर थिए, मंज़ूर त थियल आहिनि, ठेकेदार साहब आहिनि कोन। असांजो हीअ महिरबानी करे असांखे उहो रोड सही ठाहे ॾियो टाइम सां। वापारियुनि जो चवणु आहे त दुकान ठाहिण खे महीना गुज़री विया आहिनि, पर अॾावती कमु शुरू न थियण सबबि संदन रोज़गार तबाह थी वियो आहे। बेरोज़गार करे विया आहिनि, पटा ऐं गाॾा वाॾा ई जेको दुकान जो सिस्टम ई माना दरबदर करे विया आहिनि। तोड़ फोड़ भी करे विया आहिनि, हाणे असीं बेरोज़गार थी वेठा आहियूं। 9 महीननि खां कमु कोन पिया हलाइनि, कहिड़ो फ़ाइदो असांखे थियो आहे। असांजा किराया विराया सभु ज़ाया करे हेॾो, ऐं अवां हुन पासे ॾिसो त असांजा 2 दुकान टोड़िया विया आहिनि, टियों मथे टोड़ियो वियो आहे, पर उहो कमु को कोन हलियो आहे। इहा ई मिटी धूड़ में असीं वेठा आहियूं, न कमु थो थिए, न 9 महीननि में असां कारोबार ई न करे सघिया आहियूं। असांजो बिल्कुलु दुकान में जेको सामान पियो हो मिटी खां भरिजी वियो, टको मिटी थियो। ऐं हुन खां पोइ हाणे ग्राहकी जेके शइ ॾींदा उहो चवंदा पुराणो शइ था ॾियो। पोइ असांखे मसइलो इहो आहे न त असांखे रोड ठाहे ॾिए। असांजे माना बेरोज़गारी जो सिस्टम आहे, इहो बेरोज़गारी गाॾा असां नथा लॻाए सघूं, का वेही नथा सघूं, अहिड़ी असांजी हालत थी वई आहे। मुतासिर वापारियुनि ऐं शहरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अणपूरो पियल रोड जल्द मुकमल कराए खेनि धूड़ हादसनि ऐं मुआशी नुक़सान मां निजात ॾियारी वञे।